ये दहशतगर्दी, ये पुलिस गर्दी, ये पुलिस गर्दी करेक्ट ऑफिसरन खे नाज़रीन गढ़ी यासीन मां असां ख़बर शामिल कंदा हलूं त पंवर इताद ज़िले शिकारपुर जे सदर डॉक्टर नियाज़ पंवर जी अॻुवाणीअ में पंवर बिरादरी जो प्रेस क्लब गढ़ी यासीन में पुलिस नाजाइज़नि ख़िलाफ़ सख़्त एहतजाज नारेबाज़ी। पंवर इताद ज़िले शिकारपुर जे सदर डॉक्टर नियाज़ पंवर कमांडो पंवर अली अनवर पंवर ऐं ॿियनि अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो नौजवान पोरियत गुलाम मुर्तज़ा पंवर नौशहरो अबड़ो खां वापसि ईंदे गढ़ी यासीन थाणे जे हद पीर छतन शाह लिंक रोड तां बिना कंहिं ॾोह जे माड़ी थाणे जी पुलिस खंभे गुम कयो आहे। अॻुवाणनि SSP शिकारपुर खां फौरी कार्रवाई जी घुर कंदे चिता ॾिनो त अगरि नौजवान खे पुलिस गर्दीअ मां आज़ादु न कयो वियो त SP ऑफिस आॾो धाणो हयो वेंदो। वधीक अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो हल कढियो वञे ऐं तदार कयो वञे। गरीब मिसकिन आहिनि, तमामु हिकिड़ा पोरियत आहिनि, असां हिनखे चङी तरह सुञाणींदा, तमामु मिसकिन आहिनि, रोज़ जो कमाईंदा आहिनि ऐं रोज़ जो खाईंदा आहिनि। असां इहो मुतालबो था कयूं त असांखे फौरी तौर ते जेको आहे इंतिहाई अफ़सोस सां चवणो पए थो त 5 ॾींहं अॻु गढ़ी यासीन में जो ॻोठ दरगाही पंवर जो वियासी पंवर बिरादरी जो 35 साला गुलाम मुर्तज़ा जेको गुम आहे हिन वक़्त ताईं उनजो को पतो नथो पवे। गढ़ी यासीन थाणे ते वञूं था त उहे फ़रियाद दाख़िल करण लाइ तयारु न आहिनि। माड़ी पुलिस जे उन पासे ते वञूं थाणे ते त उहे मञण लाइ तयारु कोन्हनि। आख़िर असांजो नौजवान वियो काॾे? SP ऑफिस वञूं उते असां सां इंसाफ़ न थियो आहे। ही SSP तमीर तुनियूं साहब छा करे रहियो आहे? SSP साहब असां तव्हां खां सवाल कयूं था, असां तव्हांखे तव्हांजे अचण लाइ वेलकम कयोसीं, तव्हांजे वॾी तारीफ़ ॿुधी आहे। इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिकु मज़लूम माण्हू ग़रीब पोरियत जेको मज़दूरीअ सांगे हितां माड़ी रोड जी तरफ़ अचे पियो ॻोठ त उनखे माना जेको आहे खंभे गुम कयो वियो आहे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे, पुलिस मञण लाइ तयारु न आहे। आख़िर वियो काॾे? इहो नौजवान ज़मीन गिही वई या आसमान गिही वियो? असां सां को इंसाफ़ नथो करे ऐं हिन वक़्त ताईं असां एहतजाज ते मजबूर आहियूं। असां सुभाणे तय कयो हुयोसीं पंवर इताद जे तरफ़ां त असां SSP ऑफिस जो घेराव कंदासीं, SSP ऑफिस साम्हूं धरणो हणंदासीं, पर इतफ़ाक़न सुभाणे छंछर जो ॾींहुं आहे। असां वार्निंग ॾियूं था इंतिज़ामिया खे, पुलिस इंतिज़ामिया खे, जेकर असांजो माण्हू बाज़ाब न करायो वियो त असां सूमर ते पूरी बिरादरी समेत SSP ऑफिस जो घेराव कंदासीं, उन साम्हूं धरणो हणंदासीं। साईं दारी कोने पुलिस कढी वई आहे, हेॾो दाड़ो फुरकार बचड़ा बुख था मरन ते काॾे वञो साईं? असां SP साहब रे विया लेटर पुॼायो साईं माड़ीअ ॾे, को असांखे दाद फ़रियाद कोन्हे। हिन वञूं था असां दरकार था ॾियनि SP साहब रे, असां वञी थकी पिया, भाड़ा खे ₹1 कोन्हे साईं, असां बचण खे पालियूं काॾे वञूं साईं? तव्हां ॿुधायो साईं, कहिड़ो था ॿुधा वठूं साईं? हिते थाणे ते अचो था गढ़ी यासीन, असांखे दरकार था ॾियनि, लिखो हिते कुझु कोन्हे पियो, हलो इंसाफ़ असांखे न आहे साईं, असां काॾे वञूं?